पाकिस्तान रेलवे लाइ चीन खां ख़रीद कयल जदीद 46 कोचेस जहाज़ ज़रिए कराची पहुचायूं वियूं आहिनि, जेकी जल्द ट्रैक्स ते डोड़ंदे नज़र ईंदियूं। जदीद ट्रेन कोचेस जे कराची पहुचण जे मौक़े ते तक़रीब जो बि एहतमाम कयो वियो, जंहिं में रेलवे अख़्तियारनि ऐं चीन जे प्रोजेक्ट डायरेक्टर्स शिरकत कई। इन नए जदीद कोचेस में इकोनॉमी, पार्लर कार ऐं एसी स्टैंडर्ड कोचेस शामिल आहिनि। उन मौक़े ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं कंदे असिस्टेंट जनरल मैनेजर शाहिद अज़ीज़ ॿुधायो त कोचेस जदीद सहूलतुनि ते ॿधल आहिनि। रिपोर्ट मूजिबि हिन नए जदीद कोचेस में आराम ॾींदड़ सीटनि सां गॾु कॉल बेल ऐं मोबाइल फ़ोन चार्ज जी बि सहूलत मौजूदु आहे। पर डीएस रेलवे काशिफ यूसुफ़ाणी मुसाफ़िरनि खे अपील कंदे चयो आहे त सफ़र दौरान कोचेस खे एहतियात सां इस्तेमालु कयो वञे। रेलवे अख़्तियारनि पाकिस्तान रेलवे लाइ 184 कोचेस पाकिस्तान में तैयार कयूं वेंदियूं, जन जा पुर्जा चीन मां घुराया वेंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ कोटिया जे इलाइक़े बुलेली में पोलियो टीम जी हिफ़ाज़त ते मुक़ररु पुलिस गाॾीअ ते ख़ुदकश हमले जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ख़ुदकश धमाके जी मज़म्मत कंदे चयो त मुल्क मां पोलियो जो मुकमल ख़ात्मो हुकूमत जी अवलीन तरजीह में शामिल आहे ऐं पुलिस एहलकार मुल्क मां हिन मोज़ी मर्ज़ जे ख़ात्मे लाइ पंहिंजी जान जी परवाह खां सवाइ फ़र्ज़ अंजाम ॾेई रहिया आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त हुकूमत मुल्क मां पोलियो जे ख़ात्मे ताईं सुख सां न वेंदी। शरपसंद अनासर मुल्क मां पोलियो जे ख़ात्मे वारी मुहिम खे रोकण में नाकाम रहंदा ऐं पाकिस्तानी क़ौम कानून लागू कंदड़ इदारे शरपसंद अनासरनि जी कोशिश खे कॾहिं बि कामयाब थियण न ॾींदी। हिन वाक़े बाबति फौरी जांच समेत ज़ख़्मियुनि खे बहितरीन तिबी सहूलियतूं ॾियण जी बि हिदायत करे छॾी आहे। होॾां बलोचिस्तान जे वॾे वज़ीर ऐं बलोचिस्तान जे वक़्ती गवर्नर बि बुलेली धमाके जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे फ़ौत थी वियलनि जे वारसनि सां हमदर्दी जो इज़हार कयो ऐं ज़ख़्मियुनि जे जल्द सिहतयाबी लाइ दुआ कई। कराची में सिंध सरकार 5 डिसंबर ताईं ॿोॾि सबबि तबाह थियल घरनि ऐं फसलुनि बाबति सर्वे 5 डिसंबर ताईं मुकमल करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। चीफ सेक्रेटरी सिंध सोहेल राजपूत जी सदारत हेठि इजलास। चीफ सेक्रेटरी चयो आहे त 23 ज़िलनि जे 103 तालुक़नि में सर्वे जो कमु जारी आहे। चीफ सेक्रेटरी मूजिबि कणिक जी पोखाई लाइ आबादगारनि खे फ़ी एकड़ ते 5000 रुपया ॾिना पिया वञनि। सोहेल राजपूत मूजिबि आबादगारनि खे रजिस्टर्ड बि करे रहिया आहियूं। सर्वे रिपोर्ट आलमी मालियाती इदारे सां शेयर कई वेंदी। कोटड़ी में पाणी नाहे छो भला? कोटड़ी वेझो ॻोठाणनि खटनि ते वेही राग ॻाए अनोखो एहतिजाज रिकॉर्ड करायो आहे। ॻोठ पोपट जे रवासियुनि वाटर सप्लाई जी टांकी ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतिजाज कयो। वीडियो सोशल मीडिया ते पिणु वायरल थी वई आहे। ॻोठाणनि चयो त ॻोठ में वाटर सप्लाई जी हिकु ई टांकी आहे, उन ते कब्ज़ो कयो वियो आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त हाणे पीअण जे पाणी खां महरूम आहियूं। इंतिज़ामिया नोटिस वठी पाणी जो मसइलो हल कराए। पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे सेनेटर आज़म नज़ीर तारड़ खे ॿीहर कानून वारे वज़ीर जो कलमदान ॾिनो वियो आहे, जंहिंखां पोइ अयाज़ सादिक़ खां कानून जे वज़ीर जूं इज़ाफ़ी ज़िम्मेवारियूं वापसि वरिती वयूं आहिनि। काबीना डिवीज़न तरफ़ां अरबा 3 नवंबर ते आज़म नज़ीर तारड़ बाबति नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ गुज़िरियल ॾींहुं अंगारे 29 नवंबर ते आज़म नज़ीर तारड़ जी इस्तीफ़ा खे रद्द कंदे खेसि कमु जारी रखण जी हिदायत कई हुई। नोटिफिकेशन जारी थियण खां पोइ आज़म नज़ीर तारड़ अॼु 30 नवंबर जे काबीना इजलास में बतौर कानून वारे वज़ीर तौर ते शिरकत कंदो। आज़म नज़ीर तारड़ गुज़िरियल महीने 24 अक्टूबर ते कानून वारे वज़ीर जे उहिदे तां इस्तीफ़ा ॾिनो हो। हाई कोर्ट मथां हमले जे केस में मुलविस इस्लामाबाद जे वकीलनि अदालत खां गैर मशरूत माफ़ी घुरी वरिती। इस्लामाबाद हाई कोर्ट में हाई कोर्ट मथां हमले वारे केस जी ॿुधणी थी। केस जी ॿुधणी जस्टिस मियां गुल हसन औरंगज़ेब कई। हमले वारे केस में उन वक़्तु नओं मोड़ आयो जॾहिं तोहीन अदालत केस में शामिल इस्लामाबाद जे वकीलनि अदालत खां गैर मशरूत माफ़ी घुरी वरिती। अदालत तोहीन अदालत केस में शामिल वकीलनि खां पुछाणो कयो त छा अव्हां वकीलनि जो कोड ऑफ कंडक्ट पढ़ियो आहे? अव्हां मुस्तक़बिल में कोड ऑफ कंडक्ट ते अमल कंदो? आइंदा हुननि वकीलनि ख़िलाफ़ का बि अहिड़ी शिकायत आई त कार्रवाई बहाल थी वेंदी। अदालत रिमार्क्स ॾिना त अव्हां अदालत खां मुस्तक़बिल में सुठो रवैयो रखण जो यकीन ॾियारियो आहे। उन हवाले सां अदालत लिखत में आर्डर पास कंदी। अदालत रिमार्क्स ॾिना त तोहीन अदालत केस में जेकी वकील अॼु पेश थिया उन्हनि खे आइंदा पेश थियण जी ज़रूरत न आहे ऐं जेकी पेश न थिया आहिनि उन्हनि खे नोटिस जारी कया वेंदा।
कराची में गवर्नर सिंध कामरान टेसूरी सां नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार मुलाक़ात कई, जंहिं दौरान मुख़्तलिफ़ मामलनि ते ख़्यालनि जी ॾेवट कई वई। मुलाक़ात में स्टेट बैंक जो गवर्नर तारिक बाजवा बि मौजूदु हो। वापारियुनि जे मसइले जे हल ते ॻाल्हियूं कयूं वयूं। गवर्नर सिंध कामरान टेसूरी चयो त मुआशी मुश्किलातुनि बावजूदि अवाम खे रिलीफ फराहम करण लाइ खयल क़दम वाखाण जोगा आहिनि। गवर्नर कामरान टेसूरी चयो त वफ़ाक़ जे फंडनि सां जारी तरक़ियाती मनसूबनि सां सूबे में इंफ्रास्ट्रक्चर बहितर थींदो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार चयो त सनअतकारनि ऐं वापारियुनि जा मसइला हल कंदासीं। अमरीकी परॾेही विज़ारत नए आर्मी चीफ जी मुक़ररी खे पाकिस्तान जो अंदरूनी मामिलो करार ॾेई छॾियो आहे। अमरीकी परॾेही वज़ारत चयो आहे त नए आर्मी चीफ जी मुक़ररी पाकिस्तान जो अंदरूनी मामिलो आहे। बयान में चयो वियो आहे त ख़िते में इस्तेहकाम लाइ पाकिस्तान सां मिली कमु कंदा रहंदासीं। अमरीका तरफ़ां बयान में चयो वियो त ॿिनि ॾहाकनि खां पाकिस्तानी अवाम दहशतगर्द हमलनि सबबि सख़्तु मुतासिर थी आहे। दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पाकिस्तान सां गॾु मज़बूत भाईवारी चाहियूं था ऐं पाकिस्तानी हुकूमत जी दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवाइयुनि जी हिमायत कंदा रहंदासीं। अमरीकी परॾेही वज़ारत चयो आहे त TTP जहिड़नि ख़तरनि खे मुंहुं ॾियण लाइ पाकिस्तानी अमरीका जो गॾियल मफ़ाद आहे। पाकिस्तान खे अलावा इलाक़ाई ऐं आलमी दहशतगर्दी ख़िलाफ़ तावन जी कोशिश जी उमेद रखूं था। कराची में नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार चयो आहे त मुल्क खे 5 सालनि में व्याज खां आजो करे सघूं था। व्याज लाइ स्टेट बैंक जो अदालत वञण ते ॻणती थी। शरी अदालत जे फ़ैसिले जो एहतराम कयूं था। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार कराची में व्याज जे ख़ात्मे बाबति सेमिनार खे ख़िताब कंदे चयो त मुल्क में इस्लामी बैंकारी जी ज़रूरत आहे। हुन चयो त मुल्क में इस्लामीअ लाइ कोशिशूं कयूं पिया। हाणे ज़रूरी थी पियो आहे त पाकिस्तान खे व्याज खां बचायो वञे। पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी 55हीं यौम तासीस जे सिलसिले में अॼु कराची जे नश्तर पार्क ऐं चौधारी वारे इलाइक़नि खे पीपुल्स पार्टी जे झंडनि ऐं बैनर्स सां सजायो वियो आहे। यौम तासीस जे मौक़े ते पाकिस्तान पीपुल्स पार्टी अॼु कराची में सियासी ताक़त जो मुज़ाहिरो कंदी। नश्तर पार्क में यौम तासीस जे हवाले सां थींदड़ जलसे खे बिलावल भुट्टो ज़रदारी ख़िताब कंदो, जंहिं जूं तयारियूं बि मुकमल कयूं वियूं आहिनि। ज़रियनि मूजिबि यौम तासीस बाबति तयारियुनि ऐं इंतिज़ामनि खे हतमी शिकिल ॾिनी वई आहे। जियालनि खे यौम तासीस जी तक़रीब में पहुचण जूं हिदायतूं जारी कयूं वियूं आहिनि। ओॾां सूबाई वज़ीर सईद गनी जलसेगाह जो दौरो कयो। उन मौक़े ते ॻाल्हियूं कंदे सईद गनी चयो त अरबा ते वर्किंग डे आहे। अवाम खे तकलीफ़ खां बचाइण लाइ प्लान तरतीब ॾेई छॾियो आहे। हाणे ज़िले न पर UC सतह जा काफ़िला शिरकत कंदा। सूबाई वज़ीर उहो बि चयो त अॼु PP औरत विंग तरफ़ां प्रोग्राम तरतीब ॾिनो वियो आहे। अरबा जी शाम 6 वॻे जलसो मुनक़द थींदो। सईद गनी वधीक चयो त पीपुल्स पार्टी हमेशह आइन शकिनी ख़िलाफ़ जदोजहद कंदी रही आहे। पीपुल्स पार्टी जे मशवरे ते अमल थियो तॾहिं ई सिलेक्टेड खां छुटकारो मिलियो। 2007 में सभिनी पार्टियुनि बाइकाट जो इरादो ज़ाहिर कयो। उन वक़्तु बि पीपुल्स पार्टी सभिनी खे क़ाइल कयो। जेकॾहिं PP चाहे हा त 1/3 अक्सरियत खणी सघे थी। ॿिए तरफ़ पीपुल्स पार्टी लाहौर जे इत्माम हेठि 55हीं यौम तासीस जे सिलसिले में तक़रीब जूं तयारियूं उरूज ते पहुची वियूं आहिनि। कोटा में पुलिस ट्रक ते थियल आपघाती हमले सबबि मारिजी वयलनि जो अंग वधी 4 थी वियो। मारिजी वयलनि में माउ पुट समेत हिकु पुलिस एहलकार बि शामिल आहे। शहीद एहलकार जी पुलिस लाइन में जनाज़े निमाज़ अदा कई वई। धमाके सबबि 25 खां वधीक एहलकार ज़ख़्मी बि थी पिया, जिन खे मुख़्तलिफ़ अस्पताल में दाख़िल कयो वियो आहे। DIG कोटा अज़फर मैसर मूजिबि बंदिश पियल तंज़ीम जी TTP जे दहशतगर्दनि बलोचिस्तान जे इलाइक़े बुलेली में पुलिस गाॾीअ ते आपघाती हमलो कयो। DIG कोटा अज़फर मैसर मूजिबि आपघाती बमबार रक्षा में सवार हो। धमाको आपघाती हो। आपघाती बम हमले में 25 किलो बारूदी मवाद इस्तेमाल कयो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ आपघाती बम धमाके जी मज़म्मत कंदे जांच करण जो हुकुम ॾिनो आहे। शहबाज शरीफ़ चयो त शरपसंद माण्हू मुल्क मां पोलियो जे ख़ात्मे वारी मुहिम खे रोकण में नाकाम थींदा। मुल्क मां पोलियो जो ख़ात्मो बहितरीन तरजीह आहे।